अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी त भाॼियूं फ्रिज में कीअं संभाले रखजनि। ज़ाहिर आहे जॾहिं असां इलाही सारी भाॼी वठूं था त उहा हिकिड़े ॾींहं में त इस्तेमालु कोन थींदी। सो उन्हनि खे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां धोई कटे साफ़ करे ऐं असां कीअं, जेको मुंहिंजो तरीक़ो आहे उहो मां कीअं रखंदी आहियां, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। और मेरी कुछ उर्दू बोलने वाली फ्रेंड्स की रिक्वेस्ट पे मैं कुछ इसको उर्दू में भी एक्सप्लेन करूँगी। सो सभिनी खां पहिरियों ही टमाटर आहिनि। टमाटर जॾहिं मां वठी आयमि त हिननि मां ही जेके सख़्तु टमाटर आहे इहे मूं अलॻि करे छॾिया आहिनि ऐं जेके नरम टमाटा हुआ उन्हनि जो मूं पेस्ट ठाहे छॾियो आहे। ठीकु आहे। ऐं टमाटर जो पेस्ट ठाहिण महिल हिन में हिकु ॿ चमचा तेल ऐं थोरो लूणु विझणु ज़रूरी आहे। हिनखे ब्लेंडर में विझी, हूअं त टमाटनि जी रस हुजे जेकॾहिं काफ़ी त पाणी विझण जी ज़रूरत न आहे, पर जेकॾहिं उन में रस घटि आहे ऐं टमाटर ब्लेंडर में फिरनि नथा त उन में पोइ थोरो पाणी मिलाइजे। ऐं हीअ जाइ हिन में थोरी ज़रूरु ख़ाली छॾिजे, छो त जॾहिं बर्फ़ थींदा ॼमंदा त ही मथे फुंडंदा। ठीकु आहे। सो ये सख़्त टमाटर अलग रखे हुए मैंने, और जो नरम थे उनको मैंने थोड़ा सा नमक और तेल डाल के ब्लेंड कर लिया है। और मैंने ये बॉक्सेस बना लिए। ही ॾिसो दॿा हर साइज़ जा, त जहिड़ो बोड़ मां पचाईंदमि, घणो पचाईंदमि, थोरो पचाईंदमि, उन हिसाब सां मां हिननि खे इस्तेमालु कंदसि। उनखां पोइ आहिनि ही अंबड़ियूं, ये हैं केरी, हिन जा मां पकोड़ा ठाहींदमि। हिन खे मूं डिघो कट कयो आहे ऐं हीअ जेका चटणी या तरण में कंहिं बि शइ में मिलाईंदासीं त इन खे मूं नंढा नंढा क्यूब्स करे छॾिया आहिनि ऐं हिननि खे बि एयर टाइट बैग में विझी बंदि कयो आहे। हीअ भिंडियूं आहिनि। ठीकु आहे। भिंडी कटिंग करे थोरो लूणु विझी ऐं मूं हिननि खे मिक्स करे ऐं हिन में बैग में बंदि कयो आहे। करेला, अच्छा इनमें मैंने थोड़ा सा नमक मिलाया है और इसको फ्रीज़ करके छोड़ देंगे, और जिस दिन पकाएंगे उस दिन फ्रीज़र में से डायरेक्ट निकाल के तेल में डाल देंगे, उसको निकाल के रखेंगे नहीं। भिंडियूं फ्रीज़ कबियूं आहिनि त उन्हनि जो पचाइण जो तरीक़ो इहो आहे त जेनी तव्हांखे पचाइणी हुजनि त फ्रीज़र मां सिधो सो कढी ऐं तव्हां उन्हनि खे डायरेक्ट तेल में विझो, फ्राइंग पैन हुजे, तओ हुजे, जंहिंमें पचायो उनखे ढक ॾियो। उनखां पोइ करेला आहिनि। हिननि जूं मूं खलूं कोन लाथियूं आहिनि। ठीक है। इन्हनि खे लूणु मूं ॾेई छॾियो है। करेलों के छिलके मैंने नहीं उतारे क्योंकि मुझे छिलके के साथ फ्राई किए हुए ज़्यादा अच्छे लगते हैं। तो ये आधे करेले मैंने काटे और उनको नमक लगा के, जो मोटे पक्के बीज थे वो निकाल दिए, जो कच्चे बीज थे वो रहने दिए। उनखां पोइ ही करेला छिलियल आहिनि, उनके छिलके मैंने उतार दिए। छिलियल करेलनि खे बि मूं लूणु ॾेई ऐं ही फ्रीज़ करण जे लाइ रखिया आहिनि ऐं जंहिंजा कचा ॿिज आहिनि उहे मूं न कढिया आहिनि, पका जेके थुल्हा ॿिज आहिनि उहे मूं कढी छॾिया आहिनि। उनखां पोइ आहिनि ही मेहा, ये हैं टिंडे, बॉयल थियल आहिनि। ही कचा आहिनि। ही मां अॼु पचाईंदमि, या रेसिपी मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं ही जेके आहिनि थोड़ा क्यूब्स बॉयल थियल आहिनि, ये मैंने क्यूब्स बॉयल किए हैं, ये कच्चे आज मैं पकाऊंगी। ऐं ही जेके आहिनि उबारे बॉयल करे ऐं मां रखिया आहिनि। ॾिसो पानी हिननि में आहे। मैं किसी भी सब्ज़ी का पानी नहीं फेंकती हूँ। जो कट करके चीज़ें काट कर हम उबालते हैं उसका पानी में उसी में रहने देती हूँ। अब जैसे आलू हम बॉयल करते हैं तो उसका पानी हम फेंक देते हैं क्योंकि वो छिलके समेत होते हैं, लेकिन कटल जेके भी शयूं आहिनि उन जो पानी मां कॾहिं बि न हारींदी आहियां। तव्हां ॾिसंदव ही हिन में बि ॾिसो, जंहिंमें बॉयल कयो उहो पाणी आहे, हिन में जंहिंमें बॉयल कयो उहो पाणी आहे। ऐं पोइ आहे पालक। पालक बि कटे धोई बॉयल करे छॾी आहे ऐं हिन में बि ॾिसो पाणी पियल आहे, वो पाणी कोन हारियो आहे हिन जो। ऐं हिसा ठाहिया अथमि इन हिसाब सां त मां छा पचाईंदमि। हीअ पालक चिकन ठाहींदसि, हीअ आलू पालक ठाहींदसि ऐं हीअ ठाहींदमि मां दाल पालक। इन लाइ मां उनजा हिस्सा, अब जो मैं मुझे चीज़ बनानी है उस हिसाब से मैंने छोटे बड़े हिस्से करके इसके बना ली हैं। खीरे हैं, ये धो के खुश्क कर लिए हैं, और लीमू धो के खुश्क कर लिए हैं। ये हरी मिर्चें हैं, इन सबको ये मिक्स हैं अलग अलग किस्म की। है ॾिसो ही वॾा, ही ॻाढ़ा, ही सावा, नंढा, सन्हा। त इन सभिनी खे धोई ऐं बिल्कुलु रखियो आहे त जीअं ही ड्राई थी वञनि। मिर्चनि जो इहो बि तरीक़ो आहे त अगरि तव्हांखे अञा बि घणो टाइम ही रखणा हुजनि त तव्हां हिननि जूं ही बूंदियूं पटे छॾियो। मिर्चें अगर ज़्यादा वक्त रखनी हो तो इनकी डंडियाँ तोड़ लेनी चाहिए, लेकिन ये कि मेरी एक हफ्ते में ये खर्च हो जाएंगी। उनखां पोइ ही पटाटा आहिनि, आलू धो लिए, जो इनके ऊपर मिट्टी कीचड़ थी वो उतार दी। ऐं ही आहे लूणक, कुल्फ़े का साग, इसको भी काट के बॉयल कर लिया है। अब ये मैं बाद में देखूंगी कि मैं इसको किसी दाल के साथ बना रही हूँ।
या मां हिनखे गोश्त सां पचायां थी या चिकन सां पचायां थी। उनखां पोइ आहे ग्वार। ग्वार कटे, सन्ही कटे, दाणा ॾिसो ही नंढा नंढा सन्हा, ऐं मूं हुनखे बॉइल कयो ऐं तव्हां ॾिसंदव त ग्वार में बि पाणी आहे। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां ही लूणक में बि पाणी आहे, जंहिंमें जेतिरो बि बचियो आहे मां हुन में रहणु ॾिनो आहे। ठीकु आहे, त हीअ मुंहिंजियूं जेके भाॼियूं आहिनि इहे तक़रीबन मुंहिंजियूं 10 ॾींहंनि जी सब्ज़ी आहे, 10 खां 12 ॾींहं थी सघनि था। ठीकु आहे, सो त हमेशह इन्हनि खे असां पहिरें ॾींहुं जीअं वठी ईंदा आहियूं त धोई छिले कटे बॉइल करे जंहिंखे जेको कुझु करिणो हूंदो आहे उनखे असां रखंदा आहियूं त जीअं पोइ आराम सां असां कढी ऐं सिर्फ़ु इस्तेमालु कयूं। हाणे ही कुझु शयूं फ्रीज़र में वेंदियूं, ये चीज़ें फ्रीज़र में जाएंगी। अंबड़ियूं, भिंडियूं, करेला हर क़िस्म जा, ऐं ही बॉइल थियल जेके आहिनि मेहा 2 क़िस्मनि जा, ही त हींअर पचाईंदमि। ही सभु पालक, ग्वार ऐं ही लूणक, कुल्फ़े का साग, ये सारी चीज़ें फ्रीज़र में जाएंगी। बाक़ी खीरा, मिर्च, लीमा ये फ्रिज में रहंदा, ऐं ही टमाटर ही फ्रिज में रहंदा, ऐं ही पेस्ट थियल टमाटर फ्रीज़र में वेंदा। पटाटा त बास्केट में ॿाहिरि ई रहंदा। ऐं इन खां अलावा जेके आहिनि बसर बि आहिनि, ही बसर मुंहिंजा हिते बास्केट में पिया आहिनि, ऐं थूम बि इन सां गॾु आहे। ऐं जॾहिं बि मां बसर वठी ईंदी आहियां त उन मां जेको एक्स्ट्रा कचिरो हूंदो आहे अलॻि सां उहो ज़रूरु कढी छॾंदी आहियां, जैसे छिलके उतर रहे होते प्याज खे अलॻि हो रहे होते वो बि निकाल देती हूँ। ऐं मां नंढा वॾा बसर वठंदी आहियां पाण, त जीअं असांखे ऑमलेट ठाहिणो आहे, कंहिं शइ में नंढो बसर पए, थोरो पए, त उहो बि असां हुन में विझी सघूं। हाणे हिननि सभिनी भाॼियुनि खे मां फ्रिज या फ्रीज़र जंहिंखे जिते बि वञिणो आहे उते रखंदसि। ऐं हिन में मूं तव्हांखे धाणा ऐं फूदनो कोन ॾेखारियो आहे, छो त उन्हनि खे अञा मां ईअं ई रखियो आहे। थोरी देरि में मां उन्हनि जो बि जेको प्रोसेस आहे उन्हनि खे संभालण जो या स्टोर करण जो, उहो मां तव्हां सां थोरी देरि मां कंदसि, त पोइ उनजी अलॻि सां वीडियो ठाहींदमि ऐं उहो मां तव्हां सां शेयर कंदसि। सो हीअ कुझु आहे तरीक़ो। ऐं वर्किंग वूमेन हुजे या घरेलू काई माई आहे त जेकॾहिं ही हिकु ॾींहं में इलाही सारियूं सब्जियूं अची वञनि त हे बेस्ट हिकिड़ो तरीक़ो आहे उन्हनि खे स्टोर करण जो, इन सां ही ज़ाया न थींदियूं। ही जीअं खीरा मूं धोता आहिनि, मिर्च टमाटर सभु धोई छॾिया आहिनि, छो त इन्हनि में कोन का गिलाज़त गंद लॻियल हूंदो आहे, भली तव्हां केॾी बि साफ़ जाइ तां वठी अचो। ऐं मिर्चनि में बि के हूंदा आहिनि जेके पहिरियों खां ॻरिया सड़िया पिया हूंदा आहिनि या उन्हनि जा पन हूंदा आहिनि, त उन्हनि सभिनी शयुनि खे कढी साफ़ु करे छॾिजे। ईअं हिकिड़े ॾींहं जी महिनत त थिए थी, थक बि थिए थो, पर इलाही ॾींहंनि जे लाइ तव्हांजी जान छुटी थी पए ऐं तव्हांखे जेका कमु करण में आसानी थी थिए। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। त जेकॾहिं तव्हांखे वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। डेली लाइफ जा, रोज़ानी ज़िंदगीअ जा इलाही सारा नंढा नंढा मसइला हूंदा आहिनि जिन जो मां अक्सर तव्हांखे जेको मुंहिंजो तरीक़ो आहे उन हिसाब सां मां को न को हल ॿुधाईंदसि। तो आप लोगों को भी ज़रूर अच्छा लगा होगा, न भी लगा हो तब भी कमेंट ज़रूर करें और मुझे बताएं कि ये तरीका मेरा आपको अच्छा लगा या नहीं लगा। अगर लगा हो तो वीडियो लाइक करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि आइंदा भी अगर मैं ऐसा कुछ करूं, कोई ऐसी काम की बातें आपको बताऊं, तो आपको उसका फ़ायदा होना चाहिए। शुरू में तो मां सिर्फ़ु सिंधीअ में वीडियो ठाहिण शुरू कयूं आहिनि ऐं सिंधीअ में ई ठाहींदसि, पर मां चाहियां थी त जेके सिंधी नथा सम्झनि उहे बि मुंहिंजे हिन हुनर मां या जेका थोरी घणी मूंखे मालूमात आहे उन मां कुझु फ़ाइदो वठनि। इन लाइ मूं इहो शुरू कयो आहे त मां थोरो घणो उर्दू में बि उन्हनि खे एक्सप्लेन कंदसि। सो इनशाला वरी कंहिं ॿी मालूमाती वीडियो सां तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।